मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई लाली मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त मवाली पंहिंजो रोज़गार खोलियो आहे। हाँ मां, इहा त ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अदे मवाली पंहिंजी होटल खोली आहे ऐं पंहिंजे रोज़गार सां आहे। हा मां पोइ वञी पावली जे घर रहंदसि ऐं सॼो ॾींहुं होटल जी चांहि पीअंदसि। अम्मा जेकॾहिं पावली राज़ी हुजे न त तूं भले वञ, पर पावली तोखे सहंदी कान। हाणे अहिड़ी ॻाल्हि बि कान का, तूं ऐं लालू कराची विया हो त मुंहिंजी ख़िदमत पावली त कई पे। अबा लालू मुबारक अथई। मुबारक छो, पेट्रोल सस्तो थियो आजा? न सस्तो ऐं हिन मुल्क में कॾहिं कोन थींदो, अञा 40 रुपया चढ़ी वियो अथई। 40 रुपया वधियो आहे त मुबारकू छाजे लाइ थींदी? ये ख़बर सियासत में काहे पई क्या? बस कर हाणे बस कर, न को ॿुधींदो न को सम्झींदो। अम्मा तोखे उहा मुबारक ॾिजे, अदे मवाली होटल खोली आहे। हाँ मवाली होटल खोलिया, उन जी मुबारकू थींदी। पंहिंजी मुबारकू वापस वठ। केॾो भलो कम जो थी होटल खोलियो अथई त? अबा लालू तूं मवाली जे तरक़ीअ में ख़ुशि न आहीं छा? न छो न मुंहिंजो संठू आहे भली कारोबार करे, मां ख़ुशि थींदो, पर अहिड़ो कारोबार न खोले जेको ॻोठ जे नंढनि स्टॉपनि ते खुलियल आहे। पर छो लालू? ओ मुंहिंजी मिठड़ी लालड़ी, हिन दुनिया में सभ खां वधीक क़ीमती शइ वक़्तु आहे जेको असांजा माण्हू सुबुह शाम होटलुनि ते वेही विञाइनि था। चांहि जे हिकिड़े कट ते सॼो ॾींहुं हिक ॿिए जी गिला, उन सां झेड़ा थींदा, नफ़रतूं फैलबियूं। ईअं थिए थो लालू? चवी सची थो। ऐं ॿी ॻाल्हि त होटलुनि ते अॼुकल्ह केमिकल जो खीर था हलाइनि, माण्हू चांहि पीअनि था अंदरूं खोखला थींदा था वञनि। ऐं ख़बर तॾहिं थी कंहिंजी दिलि बीह थी वञे, कंहिंजा आंड्रा कमु नथा कनि, कंहिंजो मांदो ख़राबु आहे, कंहिंखे जेरे में बुकी आहे, कंहिंखे बुकीअ में आंड्रो आहे, ख़बर कान थी पए अलाए छा थो थिए। इहे सभु कम जेके कया आहिनि न, इन केमिकल वारे खीर जा अथई। हाणे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में आया त हिन बीमारी जो मुंड अथव या होटल ऐं या चांहि। भला मवाली खे चवां तो होटल बंदि करे? होटल बंदि न करे, धंधो बंदि न करे, पर पंहिंजा असूल मटाए सिधो थी हले। केमिकल जो खीर हुजे, असली खीर हुजे। ॿियो जेका टीवी थी हले, वरी वांदा माण्हू इहे जेके इंडिया जूं फिल्मूं ॿियूं अलाए कहिड़ियूं मार धाड़ वारियूं किनियूं फिल्मूं वेठा ॾिसनि, सॼो ॾींहुं वांदा, को कमकार ई न। हिकिड़ा वरी क्रिकेट जा जुआरी सॼो ॾींहुं वेठा टंगिया वेठा आहिनि होटल ते। होटल जेकॾहिं हलाइणो आहे ऐं टीवी रखणी आहे, उन में ख़बरूं हलाइनि, दुनिया जूं ख़बरूं अचनि, माण्हू खे ख़बर पए त दुनिया में छा पियो वहे वापरे। अलाह करे असांजी सॼी सिंध जा होटल ईअं ई हुजनि, माण्हू पंहिंजो वक़्तु बचाइनि ऐं वक़्तु ज़ाया न कनि। हा मां बि मवाली खे चवंदसि जीअं लालू चवे थो उएं ई कजे। तूं मुंहिंजी करे थी इज़त थी। जॾहिं मुंहिंजे भाइरनि जो ख़ैर सां लायो सजायो थींदो न, पोइ तुंहिंजी इज़त थी वेंदुसि। इन ई माना इहो खोटो जवाबु ॾी न। न जवाबु नथी ॾियां, बसि मुंहिंजी ख़्वाहिश आहे पहिरीं मुंहिंजा भाइर ख़ैर सां लाऊं लहनि, पोइ आउं तुंहिंजी इज़त थियां। तोखे त मुंहिंजी ख़बर आहे न, नालो इज़त अथमि, पर कावड़ अची वञे न पोइ चङनि भलनि जी बेइज़ती करण में देरि ई न कई। इहो तकियो वरी छो मटाई? पहिरियां त इहो चवंदी आहे न त इज़त जी इज़त घणी आहे, केरु नथो करे त छा कयां। पहिरियां त अकेली हुयसि न, कोई वाली वारिस न हुम। हाणे ॻोठ जे चङे मुड़ुस जे ॾढ ते बेइज़ती करण में देरी कान थी कयां। केरु बि हुजे, भले फने खान हुजे, वॾेरो हुजे, केरु बि मुंहिंजे साम्हूं अची वञे, उनजो पटको दूर करण में देरी कान कयां। बसि तुंहिंजो साथ मूंसां ज़रूरी आहे। तूं आहीं न मूंसां गॾु, पर तुंहिंजे ॾढ ते वेठी माण्हुनि खे मारिया कुटिया गारियूं ॾियां न। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾे, जेकॾहिं तो बि मूंसां टिण फिण कई न, पोइ तोसां बि घटि कान कंदुसि। मूंखे त तुंहिंजी बेइज़ती वखनि ते आहे, तुंहिंजी बेइज़तीअ में वॾो कुर्ब आहे, प्यार आहे। सफ़ा को निर्जू आहे, बेपितो कंहिं जाइ जो। पोइ मुमताज़ आशारी जो कलाम आहे न, हो तुंहिंजे कावड़ में आ कुर्ब घणो, तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो, तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो। हाणे ॾिस न, तूं हुन महिल बुख ते बि एॾो स्टैंडर्ड रखी थी, एॾे स्टैंडर्ड सां ॻाल्हाई थी, पोइ जंहिं महिल तुंहिंजी मूंसां शादी थींदी ऐं तूं ॻोठ जी वॾेरी थी वेंदीअ त पोइ त तुंहिंजो अलाए स्टैंडर्ड छा बीहंदो, छा कैफ़ियत हूंदई, छा नालाइक डिलीवरी हूंदई। पोइ त लूसी लपाटी आशिकनि जी बेइज़ती कंदे देरी कोन कंदी आहे न। ख़ैर सां आऊं बेइज़तियुनि जूं भरियूं भरे ॾींदुसि, भरियूं भरे। तुंहिंजो हर ॻाल्हाइण जो अंदाज़ मुंहिंजे अखियुनि ते आहे। मुंहिंजे असर ई नथो थिए पई हया, कितो आहे सफ़ा। ॾिस न,
मूं वारी मोहबत तोखे कीअं मुझाए वेठो नेठि आख़िर तूं मुंहिंजी थी वई आहे न न न रेवस निर्जाइप जूं डिग्रियूं अथई डिग्रियूं हा सनद जी डिग्री आहे वॾो खेचटी आई तूं कोन ॿुधंदे मूंखे ख़बर आहे न तुंहिंजी चांहि पींदी पर ॻाल्हि ॿुध चांहि पीअंदुसि हिकिड़ी शर्त ते शर्त मुंहिंजा सुहिणा साईं तूं हुकुम कर हर शर्त तुंहिंजो क़बूल आहे ॿुधाए बस चांहि में चाह ज़रूरी आहे भरे भरे विझंदी सास सभु कुझु मिलंदई मां खणी थी अचां चाह वारी चांहि आयो किथे ॾिसण में कोन था अचो लिकंदा था वतो छो लिकंदासीं छो विलायती मश्किन कोठ जी ॾे ख़बर मन सफ़ा ईअं टाइट लॻा पिया आहिनि टाइट कोठ में सुकून लॻो पियो पर 3 किलो वज़न छह पर खईंदो थी या शैतानगिरी शुरू कर शैतानगिरी ॾे बंभोर के बाह हिकिड़े हंधि चूचड़ी ॿारियो थो अचां ओ इते रखीसि माठार असली न हुजे जाखोड़ जारी हुजे शैतानगिरीअ में कमी न अचे कयो ख़बर इहो जेको टोनी आहे इहो धक करेव न डीज़ल ते विलायती इहो सभु लालू लंघे करे थियो अथई लालू हाणे कहिड़ो चङो मुड़ुस आहे डीज़ल ते लालू ॻोठ जो चङो न आहे पर चङे मुड़ुस जो पुटु त आहे न जेकर हुन सां विड़ियासीं न त सिधो जेल हलिया वेंदासीं अल्लू खे पैसा वापसि कयव जा अञा इंतज़ार पिया था कयो विलायती ॻाल्हि ॿुधी छॾ अल्लू हुजे हुनजो पीउ हुजे पैसा वापसि कोन थींदुसि भली तूं वञी ॿुधाईंसि बाक़ी पैसा तव्हां वटि आना ॾींदा छा पोइ विलायती तूं ई सलाह ॾे छा कयूं असलम न आहे मुंहिंजो दोस्त इन्हे प्लाट शुरू कया आहिनि खपराए थो ॾे वठे थो प्लाट अॼु वरितमि न 1 लख में त साल खां पोइ 20 लखे खपंदो ईअं केरु तव्हांखे सलाह कोन ॾींदो डीज़ल ते मुंहिंजो चवणु कयो ठगियूं छॾियो ॻाल्हि कम वारी कई अथई पोइ देरि छाजी आहे हलो त हिन महिल ई त असलम ॾे हलूं हलो अचो हलो ईसा खाली खीसा हुकुम कर साहब कंहिंखे मारणो आहे कंहिंखे दसणो आहे न चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे लखनि करोड़ जा केस था हल कयूं साहब लग भेदो रुपयो बि कोन थो ईसा हुकुम कर साहब ॿुढल ॿोड़े भला ॿुधणु शुरू कयो आहे छा वॾा ॿुधे कोन थो मिड़ी पंहिंजे खीसे में हथ लॻी वियुसि इन करे चई त रुपयो बि कान्हे ईसा तोखे भली इतफ़ाक़ लॻे पर मां ॿुढल जो दर्द सम्झां थो पुलिस अमलदार जो खीसो ख़ाली हुजणु असांजे हुस्न कारकर्दगी ते सवे सवाल थो उथारे पथारी साबर केर तो पथारी हलाए अरे बुढ़ल बोड़ा पथारी न साहब चे तो सवाल तो तारे सवाल पोइ सा ठीक आ जेको भी तारे ईसा खाली अन खीसा हुकुम कर साहब तूं अॻिते हिन ॿुढल जे कननि में कप विझी छॾींदो कर न अधूरो ॿुधंदो न अधूरो ॻाल्हाईंदो जेको हुकुम सोतली साहब तव्हांजो भला मश्करनि जे ॻोठ जेके ख़बरूं चारूं ॾे ख़बरूं त खोड़नि बाक़ी चारूं वञी रशी चारण खां पुछा कर वरी रशीद चारण विच में किथां आयो बाबा उनखे छॾ तूं मख़सूस ख़बरूं ॿुधा वॾा ख़बरूं आहिनि त रंगीलो मलुका जे संग लाइ सटू बतो खाईंदो अथई पर कुझु माण्हू आहिनि जेके रंगीले खे सटको ॾियण था चाहिनि अॻिते ॿुधा अॻिते वॾा लालू 3 लख रंगीले ॾियण लाइ तयार आहे ऐं हिन मलुका जो संग टोनीअ लाइ थो वठे अच्छा हा ऐं ॿियो मिठल ऐं चिलकड़ी घर पहुची आहे ॿुध परावन घरनि जूं ख़बरूं त ईअं थो रखी हा पंहिंजे घर जी का ख़बर लही थो ॿार रुली विया अथई सरकार अवाम जी माउ आहे ऐं माउ खां बच्चा गुझा न आहिनि हूंदा हिकु न हिकु ॾींहुं तूं हिन ॿचड़नि खां मोचड़ा ज़रूरु खाईंदे छा ॿी ख़बर ॿुध न बीड़ी आहे न चांहि लखनि करोड़ जा केस था हल कयूं साहब इहो बि के रल थी वियो मवाली मश्करनि जे ॻोठ में होटल खोली आहे मतिलबु त चांहि पाणी जो मसलो बि हल थी वियो बिल्कुलु हल हा पोइ हल बुल न मां बुल कोनी त साहब असां त पोइ ॿुधी न इसे जो छा थींदो मंडे जो अरे ॿुढल बोड़ा बुल न चाहे पियण चांहि पीअण हा हा पोइ भली हलो हल चाहे जो तो ॿुधे त असली पुरदा ठीक था थी वञनि हल साहब ओ छो न कयां मां सिंगार मुंहिंजो वाह मुंहिंजो साह कढी छॾी मुंहिंजो अकबर उतरा थी वरी किथां अची वियो ॾिसां तोखे चवां थी ॿीहर अहिड़ी पुछड़ी शिकिल करे इहो ओचितो मुंहिंजे साम्हूं न अची बीह जाए त बेइज़ती न कयईं अधे वारनि खे चवंदई सही न त छा है जोड़े तुंहिंजी बेइज़ती कंदा जेको हुकुम पीरीअ जो हुकुम ते असांखे चङो इहा ॻाल्हि त ॿुध तोखे अमानत मिली अमानत वरी कहिड़ी अमानत इहे तो वारा 4 लख जेके अधे जुमन तोखां वरिता हुया मलुका जो संग न मिलियो न इन करे चयमि त वापसि करे छॾियोसि मूंखे त अञा रुपयो बि कोन मिलियो आहे
न हिन में विया काॾे दत्त यो छा थी सोची ऐं पंहिंजे बि असां बीठी भुड़ भुड़ करी थोरो ॾाढा ॾाढा त ख़बर त पवे त मसालो छा आहे अञा पैसा खपनि छा ओ न न मुंहिंजा अलण साईं मूंखे पैसा न घुरिजनि लख थोरा तुंहिंजा लख थोरा अदन साईं इज़त सच में मूंखे एॾो चाहीं थी या मूंसां धोखो कंदी अॻिते हली त पोइ आऊं चरियो थी वञा ई तव्हां घिटिन में कंदो धोखा 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 पर हिकिड़ो कमु कर ऐं पंहिंजे इन बूथड़े खे अञा बि थोरो ठाह अके किरियूं शिरियूं हण ॾिसण जहिड़ो त थी न ॻाल्हि ॿुध इज़त जे न उन अनीस रहमान खां ओ दरसो दर ते वठी किरी मूं पंहिंजे मुंहं खे हणा ऐं थोरो हुसन में निखार अचे त मूंसां तूं वाकई शादी कंदी आहे बाक़ाइदे शादी कंदीसे सब ढोल धमामन सां ओ तोखे वठण मुंहिंजा जानी ढोल धमामन सां ईंदासीं तोखे वठण मुंहिंजा जानी ढोल धमामन सां ईंदासीं ढोल धमामन सां ईंदासीं तत धमामन सां ईंदासीं ढोल धमामन सां ईंदासीं तत धमामन सां ईंदासीं तोखे वठण मुंहिंजा जानी ढोल धमामन सां ईंदासीं तोखे वठण मुंहिंजी इज़त ढोल धमामन सां ईंदासीं अरे भैया ॾाॾा मां त गाह ते वई हुयसि गाह करण वई हुयसि कुर्सी थी ॻाल्हाई सच सच ॿुधाए काॾे वई आहीं न त ॾाटो खणी मुंडी लुड़े छॾींदुसि ॾाॾा मुंहिंजी बकरी बकरी किथां आई बकरी ॾाॾा बाबे पीरू सुखड़ी करे बकरी उमाणी न मोॾे तोखे ॿुधायो त हो विसरी वई छा मूं पंहिंजी बकरी जो नालो न शर्मिली रखियो आहे या तो वारी शर्मिली आहे न 3 लखनि में पइजी वेंदी ॾाॾा सुहिणी बि त आहे न इन करे नालो शर्मिली रखियो आहे ॾाॾा मूं लॻी तो जहिड़ी थी बकरीअ जे हुस्न जी ॻाल्हि कोन थो कयां इहो पिणे बकरीअ जे वध 3 लख फॿाए वेंदो इहो 3 लख खणी हलियो वियो असीं हिन महिल ते परेशान आहियूं पिया था लोड़ियूं ॾाॾा पोइ मां वञा गाह खणी अचां गाह करे जा या अॻोड़ो चीज मां गाह करे आई आहियां ॾाॾा गाह करे बनी ते रखी आई आहियां कपिड़ो कोन हो न हाणे कपिड़ो खणी थी वञा पोइ खणी थी अचां का ज़रूरत न आहे ॿीहर बनी ते वञण जी छा सम्झई पोइ त ॾाॾा मुंहिंजी बकरी बुख मरी वेंदी बुख कान थी मरे मां पाण थो वञा बनी ते ऐं गाह खणी थो अचां ॾाॾा हिन उमिरि में न तूं गाह कोन खणी सघंदे उन ॾींहुं बि मटु पाणी जो भरणु वियो हुएं तूं उते ई नलके ते किरियो पियो हुएं ऐं ईअं तोखे कढियो जीअं आड़ी खे पाणी मां कढिबो आहे बसि कर घुटो ॾेई साह न कढाई ॾाॾा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई घुटो ॾियणु सवलो अथई पर गाह जी भरी खणणु ॾाढी ॾुखी अथई शइ त सच थी उन ॾींहुं गाह खणी पियो अचां वाह में किरी पियो मञई न ॾाॾा मां सच चवंदी आहियां मां इजो वियसि इजो आयसि पावली तुंहिंजो ई मोबाइल जो फैसलो ॾाढो सुठो आहे त वेठे वेठे पैसा खाई वञूं हा हा मां इहो त चङो थियो त मां वाली होटल खोलियो इन सां असां चांहि बि पीता रहंदासीं असांजो रोज़गार हलंदो रहंदो ऐं मां बि को ॾाढो ईंदी सही मूंखे उहे होटल जी चांहि ॾाढी वणंदी आहे हा इहो ई त असांजे कारोबार जी नाकामी जो सबबु आहे हर हर चांहि घुराए पिया था छो मां चांहि अची न पिया भली पी तोखे केरु जवाबु ॾींदो पर जेको हर हर था चओ न इहो अखर विचो कढो मां वाली हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा इहा मेणनि में मूंखे थो चवई छा न न मां त इहा मिड़ी हवा ई फायर कयो जेको पाण ॾे सम्झे इहो छा थो चवई अमां सां ईअं ॻाल्हाईंदे न चईस मां त हरू भरू लालू वारनि सां ड्राड़ हणी आई आहियां त तव्हां मुंहिंजी वॾी ख़िदमत कंदा आहियो मोहतरमा ससु सगोरी ड्राड़ माण्हू एतिरे घणे जेका ठही सघे हरू भरू माण्हुनि जे अॻियां असांखे कसम खाइणा था पर मुंहिंजी ससु सचो थी ॻाल्हाए थोरो हथ खे हल्को रख अमां हूअं बि आधी लारी तुंहिंजो कहिड़ो ख़्यालु रखंदी आहे सदाई असांजे घर में रहंदी ऐं खाईंदी पींदी पोइ ताना बि त हमेशह तव्हांजा ॿुधंदी आहियां मासी सुरीली तुंहिंजो बि अकुल गाह चरण वियो अलाए छा तूं कलाम ॿुध गाना ॿुध नाटूं ॿुध उस्ताद बड़बड़ खान जूं इहे ॿुध ताना तूं छो थी ॿुधी तूं कननि में कपाए वेही छॾ ॼण तोखे केरु चवे कुझु कोन थो बसि घड़ी खनि साह खण त चांहि ठाहियां असां बि पीऊं ऐं तूं बि पी असुल में चाहे जो मां सबुरु नथो करे सघां चवंदा सबुरु जंहिंजी सीर तीर न कुझु तन जो पर सबुरु करण सां जॾहिं सुखियो खणे साह त सुञे जो सिर वञे न इन जे करे जेकॾहिं भट जो सॾु बि मिलंदो आहे न त मां हिकिड़ो ॿ ॾींहं अॻु में तयारु थियो त पहुचंदो आहियां
त मूं चवंदो आहियां त भट जी अॻियाड़ी ऐं जहिड़े जी पछाड़ी, इन करे मां अॻियाड़ी वठंदो आहियां भट जी, त अॻ में जेको कुझु बि थिए पहिरें मां खावां, छो त भट खाइण में वॾा फ़ाइदा अथई। भट जेको आहे उन में जेको ॿूटियूं हुजनि, हाय हाय हाय, अॻे ज़माने में जेको भट हूंदो उहो भट हूंदो, हाणे भट किथे, हाणे ख़ाली चांवर आहिनि, हीअं कर त ॿ टे हेॾा वही था वञनि, उहो भट लपोड़ो हणी हप ॼण गारे जी लिंब थी वई, अहिड़ो भट अलाह को करे त वरी उहो मवाली खाए। बस हाणे बस, ये छते कोरी वारा हाल वाल बंद कर। घर अची तो थोड़ो घर में सुकून बि वठंदो कर। असांजो वज़ीर आज़म कोन्हे न सुकून कब्र में अथव, बाक़ी दुनिया में तव्हांखे कम करणु घुरिजनि, ॻाल्हियूं करणु घुरिजनि, ॾियारी हणणु घुरिजे, तव्हांजो फर्ज़ु आहे, जो तव्हांजे पीउ ॾाॾे ते कर्ज़ु आहे उहो लाहियो, छो मां कम खे पटियो विठो आहे, लॻो पियो मां। मलूका जे सिधी तूं मूंसां राज़ी आहीं न त टोनी त छा टोनी जो पीउ बि तोसां शादी न करे सघंदो, छो त मां आहियां कमदार कोड़ो, अहिड़ो कंदो आहे सोड़ो जो सवड़ में पिसी लॻंदो आहे। हा इहो ॿुधी ॿुधी अॻई कन पची पिया आहिनि, ऐं टोनी जे पीउ खे ॾियां मां बाहि, मां उन सां शादी छो कयां? रुगो टोनी जे पीउ खे न, टोनी खे बि उन सां गॾु साड़, हिक सां हिकु फ्री, माना शानदार ऑफर। सलाह ॾियण जी महिरबानी। असां सलाह ॾियण जा खानदानी माहिर आहियूं, मूं वारो ॾाॾो आहे न उहो हर कंहिंखे मुफ़्त में सलाहूं ॾींदो। हिकिड़े न माण्हुनि खे ॾाढे ग़लति सलाह ॾिनी ऐं ॾाढे खे उन 3 गोलियूं हणी, ॿ गुसायो, हिकु वञी लॻुसि ऐं उन गोली फिराए फिराए ॾाढे खे वञी ज़मीन ते रखियो ऐं ॾाढो ईअं पियो फिरे जीअं ज़मीन ते लाटू न फिरंदो आहे। ऐं मलूका उन जे ॾुख में असांजी ॾाॾी वीचारी वहंदड़ वाह में वञी टपो ॾिनो ऐं उनजो लाश असांखे खूह मां मिलियो। मलूका महिरबानी, मां तोखे इन जे करे कोन चयो, मां तोखे चिड़ में चयो, मतलब त सलाह बेकार ॾिनी हुई। ॿुध, तुम्हारी ॾाॾी त वाह में टपो ॾिनो न, पोइ उनजो लाश खूह में कीअं मिलियो? या महिरबानी छाजी चई, कहिड़ो मां खिरात जी मानी जी तोखे थैली भरे ॾिनी हुई। कोड़ा कोड़ा थधो थी, मूं त शर्मिली ला चयो मई महिरबानी। ए शर्मिली, मलूका या ॿी का सहेली अथई छा? ॿुध सुहिणी आहे, अॼु ॻाल्हि खई एतिरनि ॾींहंनि में। मर न मुआ, जेकी तो बकरी ॾिनी न, मूं उनजो नालो शर्मिली रखियो आहे। मां चयो त अलाए माई जो नालो हाल आहे छा, पर इहा जेका शर्मिली आहे न, इहो मुंहिंजे तरफ़ां प्यार जो तोहफ़ो अथई। ॿुध, नालो भलो रखियो अथईसि, शर्मिली, तो वांगुरु शर्म वहेसि तो बूथ मां। कोड़ा वाकई निभाइण वारनि मां आहीं। मता न मञी मलूका, असां तोहफ़ा अहिड़ा ॾींदा आहियूं जीअं महबूबनि खे छिके अचनि। कोड़ा हाणे तूं त निकिरण जी कर, मां बि गाह करे घर वञा। जेकॾहिं ॾाढो अची वियो न त कारतूस हिकिड़ो हणंदई, कारतूस लॻण खां पोइ तूं निसारे वांगुरु जिथा किथां पियो वेंदे। सही थी चई मलूका, असांजी हिन लव स्टोरी में तो वारो ॾाढो तामली फिल्मनि वांगुरु ओचिदो जी किन न करे ऐं पोइ वरी एक्शन शुरू थी वञे। तामली फिल्मनि वांगुरु मूंखे हिकिड़ो ठोशो ओड़े मां वण में टंगियो पियो वञा, वरी ट्रैक्टर बंदि में लॻा, ट्रैक्टर स्टार्ट थी वञे। पर ॿुध, इहो जेको तो वारो ॾाढो आहे, पुराणे पाकिस्तानी फिल्मनि जे अदाकारनि जे कांच में अगठ विझंदो हो छा? कोड़ा, ही मुंहिंजे ॾाॾे लाइ छा थो चवीं? अलाह आहे, थोरी घणी ॻाल्हि तां चवंदो आहे, जेका पुराणी बंदूक अथसि न, चवंदो आहे मूंखे सुल्तान राई ॾिनी आहे। लाली माणे खे 3-4 पुरुष घुमाया, तॾहिं वधी पावली जे घर। तू घणो ख़ुशि न थी, अम्मा वया चांहि जे लालच में त जीअं अधे मां वाली जी होटल तां मां घड़ी घड़ी चांहि घुरायां। चांहि घुराया, मसीद ठही न आहे, अंधन ज़ोर ॾिनो। मसीद ठही न आहे, अंधन ज़ोर ॾिनो आहे, छा मतिलबु आहे तुंहिंजो? मवाली जो होटल अञा मतो ई न आहे त माणे अॻे ई मूंसां ॻाहियो सिधो पलची खोड़े पावली जे घर वञी वेही रही आहे। दुनियादारी जी कचहरी में मज़ो थो अचे, बाक़ी कॾहिं मूंसां प्यार जी कचहरी नथो करी। तुंहिंजे साम्हूं तुंहिंजी ज़ाल अहिड़ी सुहिणी सेफ थी वेठी आहे, तूं हेॾे ध्यानु कर, मूंसां प्यार जी ॻाल्हियूं कर, तुंहिंजो ध्यानु वरी ॿिए पासे आहे। लालू, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा, मुंहिंजे लाइ भला कॾहिं तूं तोहफ़ो छो न आणींदो आहीं? लाली मां त चाहींदो आहे न त सॼी दुनिया हाणे तुंहिंजे आॾो रखां। हो छा मसलो आहे? अरे मां हेॾा किलो वारो गे जो डॿो बि न खणी सघंदो आहे, त सॼी दुनिया खे खणी तुंहिंजे साम्हूं कीअं रखे त? लालू, प्यार जी ॻाल्हियुनि में बि मश्करी थो करी? हाणे मश्करनि जो ॻोठ आहे, प्यार जी ॻाल्हियुनि जी मश्करी पई जॻह ते ॻाल्हि रही, मुंहिंजे तॾहिं ते बि मश्करी कंदा अथई। पोइ ठीकु आहे, मां वञा थी, तूं वेठो मश्करी कर। न ॿुध, मां साग वठी थो अचां, मखण में चाढ़जांइ, हेॾां गनर तुंहिंजे वात में, हेॾां गनर मुंहिंजे वात में। हा, ॿई गनर खे छिकींदा खाईंदा हलूं, हलो हलां डुक डुकां वठ वठां लॻी पइजे, वधीक पाण बचन जी मां हुई। रुगो खाइण जी ॻणती अथई, हा न? साग जे लाइ त साह थो वञे, सदे रुगो पंहिंजी पसंदि जी ॻणती हूंदी अथई। कॾहिं मुंहिंजी पसंदि जी का शइ वठी आयो आहीं? जेकॾहिं मुंहिंजी पसंदि जे लाइ कुझु वठी नथो अची त बाक़ी कमाई कंहिंजे लाइ थो? ओ चरी तुंहिंजे लाइ त कमाईंदो आहियां,
ॿियो कंहिंजे लाइ कमाईंदो आहे? तोखे ख़बर आहे त असां मर्द सर्दीअ में गर्मीअ में ॾींहं राति लोड़े लोड़े इन जे लाइ ॾोकड़ कमाईंदा आहियूं त जीअं असांजा घर वारा ख़ुशि हुजनि। पीउ मां औलाद जे लाइ छा छा न करिणो थो पए। हा पीउ मां बाक़ी ज़ाल न। चरी लाली तोखां सवाइ ॿियो मुंहिंजो आहे केरु? अमां वीचारी त अलाह खे प्यारी थी वई। औलाद असांजे नसीब में शायदि लिखियल ई न आहे। सिर्फ़ु तूं ई ताईं मुंहिंजी ज़िंदगीअ में। भला ॿियो केरु आहे छा मुंहिंजी ज़िंदगीअ में? ॿिए जे बारे में सोचजांइ बि न त लालू मां अखियूं कढी छॾंदी सही। अबू आजी थंबू जद मूंखे लॻे थो त इन इज़त खे हासिल करण वारी रिथ नाकाम न थी वञे। हलेड़ी बंदूक तुंहिंजो ठका ओ बाबल नंबर 2 उल्को न कर। अहिड़ा बंदूक जा ठका कराईंदासीं, अहिड़ा बंदूक जा ठका कराईंदासीं जो बंदूक बि यादि कंदी। ऐं मुंहिंजो मतिलबु आहे त इज़त यादि रखंदी। हा ॿुधायो तूं बेफ़िक्र थी छो जो मां कमदार कोड़ो अहिड़ो कंदो सन सोढ़ो जो सवड़ में विसी लॻंदो न। हा कमदार कोड़ा इन ईद नहीं जो मनंद जेके मूंखां 4 लख कया व्याज ते हाणे उहे मूंखे वापसि था कनि। जिन हुननि मूंखे इहे 4 लख वापसि ॾिना त इज़त खे सोढ़ो करण जो वरी मूंखे को ॿियो रस्तो नज़र नथो अचे। बाबल थंबू जी अबू माना तूं इन ॻाल्हि जे करे परेशान आहीं? हा यार अलू साहब तूं बेफ़िक्र थी। मां कादन ऐं विलायती खे इन कम सां लॻाए छॾियो आहे। अन क़रीब इहे पैसा जेके आहिनि न इहे ईदन जुमन जे खीसनि खां परे हूंदा। ओ इते रखजाए ऐं यार को कोराक मगे पत। हा तूं फिक्र ई न कर जो कम मुंहिंजो आहे। हलेड़ी बंदूक तुंहिंजो ठका वारे वाह। अरे अरे भई जरा ॻाल्हि ॿुधो हे आलू वारो अकुल को कोने जो हर दिमाग़ में थोकींदो थाव। तूं भले बंदूक जा ठका कररा ऐं तूं भले सोढ़ो करीन कुछ बि कयो मूंखे इहो कमु थियलु खपे। खपे 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 कम थी वेंदो फिक्र न कर बाबल नंबर 2। मलूका बेबी मूं तोखे 1000 दफ़ा सॉरी 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 चयो आहे। भला तूं चओ त मां उठ में कयां उठ में उथवे सां गॾु कनगोशी कंदे। मलूका जेकॾहिं कन कोशी कयां त पोइ तूं पर्ची वेंदी आहे। पर टोनी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा तोखे कनगोशी ईंदी आहे? कराची हुजे या दादू हुजे अरे हमेशा मास्तरनि खे इहा ई सज़ा ॾियणी हूंदी आहे। मां नंढे हूंदे खां कन कोशी पियो कयां। त पोइ शुरू थी। ठीकु आहे 1 2 3 4 बस बस हाणे जानू बेबी तूं ख़ुशि थी न? अञा इम्तिहान रहियल आहे। हाँ इम्तिहान वरी छा रहियो आहे? टोनी मूं गाह कयो आहे ऐं गाह जी भरी उते पई आहे खणायल न मूंसां घर ताईं। गाह जी भरी खणा हल मरी वेंदा अबे हिलाए जा रही है। छो मरी वए इहो कम बि मुंहिंजो न कंदे न त पोइ मां रुसी वेंदीसां। मुझे करे गाह जी भरी भी कौन खण दे। न जानू यार खामखा में क्यों हिला रही हो? तू न रुसंदी कर सजो मस्करे जो कोट रुसी वेंदो है। आ चल चल मैं उठाता हूं ना हिलाता हूं उसको। चल बेबी चल। आदत ॾिसो माण्हुनि जी पैसा बासाजा मिनत बसा कदा तू वो बा पैसा दियो मिठल वो मिठल वो देखो मिठल मिठल ट्यूं ट्यूं करे वञी पंहिंजो आखिरो वसायो। मुंहिंजो मतिलबु आहे पंहिंजे घर वञी रहियो। पंहिंजे घर वियो पर छो वियो मिठल पंहिंजे घर? तो व्याजीअ सां गॾु का हिकिड़ी कस हुजे त ॿुधायांसि न। व्याज खाई खाई चिकली फिरी वई अथव। ॿई जहान चटो कया अथव। व्याज खाइण भली ॻाल्हि आहे जंहिं ते गत ॾिनी अथव। भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा केरु हिते व्याज नथो वठे केरु नथो ॾिए? हे असांजूं बैंकूं व्याज ते थियूं हलनि। ॿियो त थियो पर असांजो सॼो मुल्क बि थो व्याज ते हले उते नथी कुची। अकुल जा काबर कचहरीअ जा मोर मुल्क व्याज ते को नथो हले कर्ज़ ते थो हले कर्ज़ ते सम्झी। बैंकियूं जा ॿिया इदारा जो व्याज था खाइनि पिया त बि तुंहिंजो छा? हा तूं उन्हनि जे रीस ते पंहिंजो बि अछो मोह कंदे छा? छो अचे मथो ख़राब थियो अथई तुंहिंजी आया मत खसी इहो काकड़ो किरी पियो अथई पोइ बि बस नथी करी खरियल रेडे वांगुरु रू रू लॻी पई अथई। मूंखे त लॻे थो तूं हिन घणे ॻाल्हाइण जे करे मरी वेंदी आहे ऐं हिन घणे ॻाल्हाइण जे करे हे जेके कलियूं अथई त हे कलियूं ख़तमु थी वेंदई। मां इहो आईनू तोखे पई ॾेखारींदसि। जे छिकल पुछड़ी अथई त बाहोड़ मूं ते छो थो करे पियो? मरी वेंदसि। छो मरंदसि मां? हा मूंखे मौला न मारे बाक़ी कंहिं में दम ई कोन्हे जो सेठियाणीअ खे मारनि।
मां अञा जीअंदसि 8-10 सोप कंदसि तो सादा बेस करण या जावा बाबा ना तो वना मुझो मिठल में कमा ए जेदी मला चित चिड़ियो वेतिया हाणे संभाले रख पंहिंजा ये छोर रही साथ पाण में धरती का कर जेदी मला ताजे ऊपर आयो पे दुबाई वता ना कजो जदी हालत तो दे होए कमाई करे हल हाणे हल नोरा महांड्रा व्याज वठी महांड्रो ई फिरी वियो थई न हिन जहान जो रहियो आन हुन जो ॿई जहान चट खुदाए थिया थई पिटियल ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।